बेलो शहर में बेलो सिविल सोसाइटी ऐं प्रेस क्लब जे साफ़िन फ्रांस जे सदर ऐं फ्रांसी रहवासियुनि तरफ़ां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। रैली सैयद क्लिनिक खां थींदे प्रेस क्लब बेलो पहुती। रैली में बेलो प्रेस क्लब जे साफ़िन ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवान, वापारियुनि, शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली में शरीक माण्हुनि फ्रांसी जे सदर समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। एहतिजाजी रैली प्रेस क्लब पहुचण बैदि जलसे जी सूरत में इख़्तियार थी वई, जिते अॻुवाननि चयो त कंहिं बि सूरत में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुस्ताखी बर्दाश्त न कई वेंदी ऐं हिननि चयो त फ्रांस जे सदर पंहिंजी असलियत ॾेखारी ऐं असां फ्रांस मुल्क जे सभिनी शयुनि जो बाइकाट करियूं था। रैली में शरीक रशीद मेमन, प्रेस क्लब बेलो जी क़ियादत ख़ालिद ताहरानी, जनरल सेक्रेटरी मयज़ मेमन, साफ़ी शुएब मेमन, मुमताज़ कुंबर, अब्दुल रज़ाक सहतो, शौकत हालो, निज़ाम हालो, हनीफ़ गोटो, फ़हीम मेमन ऐं ॿियनि शिरकत कई। रिपोर्ट मोहम्मद हनीफ़ गोटो, शाहीन न्यूज़ बेलो।